ले त कविता रूपी समुद्र हीरो मोती लाल जवाहर थी पवे। अहिड़नि कविता रूपी माण्हुनि खे मुक्ति पद जो प्रेम सां वधे रामचरित्र जे सुंदर धागे में पोहिजे त जेकॾहिं हृदय रूपी गले में सुंदर हार बणिजी पवे। कलयुगी जीवन जे बेख ऐं हलणी त सहन जहिड़ी आहे पर करतूत कामनि जा आथस। काम क्रोध जा गुलाम माया जा मुरीदा मुंह मथे पेचींदड़ पगा पाए पया घुमंदा आहिनि। ॾेख जे प्रसाद परमात्मा में पहिरियों नंबर मां बि आहियां। पंहिंजा अवगुण अहिड़ा वर्णन करियां मां पापी कुटल कामी सभिनी दोषनि सां भरियो पियो आहियां। सो मां माया जे फाथल मुंड ॿुधीअ खे सुमेर पर्वत खे फूक सां उॾाइण जे शक्तिअ वारे श्री रामचंद्र गुण वर्णन करण जी कहिड़ी सामर्थ्य आहे। मुंहिंजी कुपात जहिड़ी हल्की ॿुधी छा वर्णन करे सघंदी। दोहरो शेष महेश गणेश भी पाए सघे न पार मुक्ति सहजे ई मिले मन जे मिटे विकार। सरस्वती शेष नाग शिव ब्रह्मा वेद पुराण ऐं शास्त्र जंहिंजी महिमा कथन करे नथा सघनि, जंहिंजे ॿुधण ऐं सिमरण करे संपूर्ण संसारी कलेश ऐं पाप नाश थे वञनि, उहो परमात्मा कहिड़ो आहे। चौपाई रूप रंग खां न्यारो सोई, सचनानंद अजूनी सोई, व्यापक विष्णु रूप सुखदाई, मानुष देह धरणी लगिराई। रूप रंग खां न्यारो जन्म मरण खां रहित सतचित आनंद स्वरूप परम धाम सॼीअ विषय में व्यापक विश्व रूप आहे। फ़क़ति लोकनि जे ॾेखारण वास्ते शरीर धारण करे अनेक लीलाऊं करे थो, जेको जीव माया मोहिणीअ जे कब्ज़े में अची आत्मा जे सचे आनंद खे भुलिजी वञनि था, तिन खे प्रभु रामचंद्र पंहिंजे शरण में अचण ते वरी आत्म लाभ ॾिए थो। जीअं कंहिं नदीअ जे मथां पुल ॿधिजे त उन तां किवली बि सवलाईअ सां नदी पार लंघे वञे थी, तीअं गोस्वामी तुलसीदास भी राम कथा रूपी पुल ॿधी लोकनि जे उद्धार कयो आहे। जंहिंजे ॻण ऐं ॿुधण करे महापापी भी मुक्तिअ जे मंजिल खे प्राप्त करे सघनि था। जीव टाट खे रेशम सां सुबण करे शोभ्या ऐं चिमको झलक कढी बीहे थो, तीअं राम कथा रूपी बाणी प्रभुअ जे यश वारे रेशम में मिली ऐं संतोख जे धागे सां सुबण करे प्रेमी जनन जे हृदय रूपी मंदिर में पंहिंजे प्रकाश झलक वांगुर ज़ाहिर करे थी। श्री गंगा जी स्नान करण ऐं पीअण सां पापनि खे नाश करे थी। सरस्वती कथा चवण ऐं ॿुधण सां अज्ञान जे अंधकार खे नाश करे थी। जीअं तारनि ऐं चंद्रमा करे राति
शोभे थी तीअं शंकर महादेव ऐं पार्वतीअ जे कृपा सां मुंहिंजी वाणी बि शोभा पाईंदी। श्री रामचंद्र जे चरण कमलनि में मुंहिंजे मन रस जे लोभी भंवर वांगुरु शल सदाईं जुड़ियो रहे। जेको सत पुरुष प्रेम सां हीअ कथा पढ़ंदा या ॿुधंदा तिन खे श्री रामचंद्र जी भक्ति अवश्य प्राप्त थींदी। तंहिंखां पोइ मां अयोध्यापुरीअ ऐं श्री सरयू नदीअ खे नमस्कार करियां थो। राजा दशरथ ऐं कौशल्या आदि राणियुनि खे वंदना करियां थो जे पंहिंजे पुत्र जे दास ॼाणी मूंखे ज़रूरु आसीस कंदा। वरी राजा जनक खे परिवार समेत प्रणाम करियां थो। कलयुग जे सत्यानाश करण वारीअ जानकीअ खे बि वरी राजा जनक खे परिवार समेत प्रणाम करियां थो। कलयुग जे सत्यानाश करण वारीअ जानकीअ खे बि मुंहिंजे नमस्कार आहे। लक्ष्मण भरत ऐं शत्रुघ्न खे बि वारंवार नमस्कार। दुष्टन रूपी जंगल खे जलाइण वारे महावीर पवन सुत हनुमान खे बि प्रणाम करियां थो। सुग्रीव जामवंत अंगद भीषण जटाऊ ऋषियुनि बानरनि ऐं पखियुनि खे बि मुंहिंजो प्रणाम आहे। जिन तन मन ॾेई बिना कंहिं परोजन जे श्री रामचंद्र जी शेवा कई आहे। सनातन ऐं नारद आदिक मुनीश्वरनि जे चरण कमलनि खे बि पेरे पवां थो। सलोक पाणी खेता बूंदा सभु दरिया जे दीदार। वण हिकिड़े पर फल घणा नाला सभु निर्वार। पनटारियूं सभु पाण में मेवा मज़ेदार। तीअं सतचित आनंद स्वरूप हेमा व्यापक आहे। विसज में जीअं जल ऐं नदियुनि हक़ीक़त करे हिकु ई रूप आहिनि। जीअं जल ऐं नदियूं हक़ीक़त करे हिकु ई रूप आहिनि, फ़क़ति नालनि जे करे जुदा जुदा आहिनि। तीअं ही सारो संसार सीताराम में समायल आहे। हे मनुष्य उन्हीअ जी ओट न छॾ। दोरो जिब चावनि मुख दर मथां राम नाम मण ॿार। हे मां हित रुत आत्मा चिमका ॾिए चौधार। हे भाई हिन देह रूपी घर में घर जे सुख रूपी दरवाजे ते जिब रूपी चाउठ ते राम नाम रूपी मण जे ॾियो ॿार। जंहिंखे राम काम क्रोध आदिक विकार रूपी हवाए विसाए नथी सघे ऐं राम नाम रूपी अमृत जे तलाव में पंहिंजे मन खे प्रेम रूपी मछली बणाए श्वास श्वास में उन जे सिमरन कर। श्री राम जा भगत चइनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा परोपकारी, ॿिया परोपकारी वरी जिभा हुआ लफ़्ज़ो निकिरंदो आहे। ॿिया पुण्य आत्मा, टियां पाप रहित, चौथा ब्रह्म ज्ञानी थियनि था। ब्रह्म ज्ञानी सभिनी में श्रेष्ठ आहिनि, परमेश्वर खे प्यारा आहिनि। तिन राम नाम रूपी अमृत जे तलाव में पंहिंजे मन खे प्रेम रूपी मछी बणाए निवास कयो आहे। उहे आगाध ऐं अनूप आहिनि। बोल श्री कृष्ण भगवान की जय। अचो पढ़ो थोड़ो पढ़े रामायण वाली जय कृष्ण।
बोल श्री रामचंद्र भगवान की जय। सियापति रामचंद्र की जय। हनुमान की जय।